अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं अरशद बिरोई ऐं तव्हां मुंहिंजो चैनल अरशद बिरोई ॾिसी रहिया आहियो। सभिनी दोस्तनि खे भली कार जिथे हुजो ख़ुशि हुजो आबाद हुजो। दोस्तों असांजे हिन मुआशरे में साड़ तमामु वधी वई आहे। हर माण्हू हर कंहिं सां साड़ करे थो पियो। दोस्तों सोचे बि हिन हवाले सां वीडियो ठाहिजे। दोस्तों तनक़ीदूं बि हलनि पियूं इलाही सारा, लेकिन तनक़ीद करण जो हर कंहिंखे हक़ आहे। बहरहाल साड़ कंहिं सां बि न कजे त बहितर आहे। दोस्तों साड़ तमामु ख़तरनाक बीमारी आहे। दोस्तों मूं ज़िंदगी में वो तजर्बो लगायो आहे त अगर कोई कंहिं सां साड़ करे भी पियो थो हसद त अगले खे ज़रूर तकलीफ़ पहुचे थी। हाणे तव्हां पुछंदव त कीअं? दोस्तों वो मूं ख़ुदि ज़िंदगी में अंदाज़ो लगायो आहे, तजर्बो आहे मुंहिंजो इहो। अगर मूं सां भी कोई साड़ करे त मूंखे ज़रूर तकलीफ़ पहुचंदी। त दोस्तों अगर तव्हां कंहिं सां साड़ कयो बि अथा त मुंहिंजे तजर्बे जे हिसाब सां शायदि ईअं न भी थी सघे, पर मुंहिंजे तजर्बे जे हिसाब सां मतां अगले खे तकलीफ़ पहुचे। दोस्तों ईअं न कजे। सो तनक़ीद करण जो हर कंहिंखे हक़ आहे, तनक़ीद कंदा रहो। बहरहाल कंहिं जे ज़ाती जेको आहे त मामलनि में साड़ न कयो। दोस्तों साड़ तमामु ख़तरनाक बीमारी आहे। दोस्तों साड़ ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों, साड़ खे ख़तमु कीअं कजे इहो भी मूं ज़िंदगी में तजर्बो ख़ुदि लगायो आहे। दोस्तों साड़ इंसान अहिड़े नमूने ख़तमु करे सघे थो। ॿुधजो थोरो गौर सां मुंहिंजो ॻाल्हि। दोस्तों साड़ इंसान अहिड़े नमूने ख़तमु करे सघे थो। दोस्तों तव्हां ॾिसो, अगर को भी माण्हू कामयाबु थी थो वञे त तव्हांखे हुनजी कामयाबी बर्दाश्त थी वञे ऐं तव्हांजी इहा दुआ हुजे त अल्लाह पाक हुनखे अञा वधीक कामयाबु करे। दोस्तों जेसिताईं असां ॿियनि जा ख़िरख़्वा न थींदासीं तेसिताईं असां कामयाबु न थींदासीं। कॾहिं बि असां कामयाबु न थींदासीं। असां जेसिताईं ॿियनि जे लाइ दुआऊं घुरणु बंदि कंदासीं असां कामयाबु न थींदासीं। दोस्तों हर उन महिनत कंदड़ शख़्स जे लाइ दुआ घुरो त अल्लाह पाक जंहिंजो भी जेको मक़सदु आहे अल्लाह पाक उनखे उनजी मक़सद में कामयाबी अता फरमाए। दोस्तों ज़िंदगी में इन्हनि छो त असांजे मुआशरे में साड़ घणे खां घणी हले पई, इन हवाले सां सोचियुमि वीडियो ठाहिजे। दोस्तों अॼु मुंहिंजो इरादो भी कोन हुयो वीडियो ठाहिण जो, त सोचियुमि इन हवाले सां वीडियो ठाहिजे। दोस्तों साड़ खे ख़तमु कयो, इन्हनि शयुनि खां निकिरो। दुनिया चंड ते वञी पहुती ऐं असां इन्हनि शयुनि में अची फासी चुका आहियूं। दोस्तों असांखे इन्हनि शयुनि खां निकिरणो पवंदो। असांखे ख़ुदि कामयाबु थियणो आहे ऐं ॿियनि खे असां कामयाबु ॾिसणु चाहियूं था। दोस्तों ठीकु आहे। दोस्तों इहे ॻाल्हियूं मुंहिंजे ज़हन में हलनि पियूं, सोचे मां दोस्तनि खे जेको आहे त ॿुधायां। दोस्तों उमेद थो करियां त मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि खे पसंदि आयूं हूंदियूं। त दोस्तों मुंहिंजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो, बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कजो ऐं फीडबैक में पंहिंजी राय ॾिजो। तव्हांजी राय अहमियत रखंदी आहे। दोस्तों त पोइ मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।